हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मुझो नालो है शहजाद बिस्तरो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो एसपी फन एंड ब्लॉग। दोस्तों अॼु 3 डिसंबर ऐं कल्चर डे जो ॾींहुं आहे, सम्झो त असांजी ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। अॼु असांजे मच्छर में रैली कढी वई आहे, उहा तव्हांखे असां रैली बि ॾेखारींदासीं ऐं जेका नौशारे रैली आहे उहा बि तव्हां ॾेखारींदासीं। पोइ हलो त हलूं, देरि दोस्तों ये असां मथे रैली आहे, तव्हां पाण ॾिसी सघो था। नौशारे मंदिर खां नौशारे तक़रीबन असांजो जेको सफ़र आहे 3 या 4 किलोमीटर असांजो सफ़र आहे ऐं हीअ असां कंदे था दोस्तों हे अञा असांजो कंदो खुटे नथो। असां वञूं था नौशारे फिरोज़ ऐं हेॾा दोस्त असांजो अरशद अली बिस्तरो हे बि असां गॾु आहे। बाईपास जो पेट्रोल पंप आहे, असां हिते बीठा आहियूं। 2 मिंट असां हिते रेस्ट कंदासीं, पोइ पंहिंजे सफ़र कंटिन्यू कंदासीं। असां छोकिरनि खां पुछंदासीं त तव्हां सिंध जे ॾियारे ते तव्हां कीअं था महसूसु कयो ऐं ॾिसूं त छा था चवनि, अचो त पोइ उन्हनि खां पुछूं। अच्छा दारूद रोज तव्हां कीअं था महसूसु कयो? असां तमामु बहितरीन फील था करे रहिया आहियूं। असां ईद ॾींहुं आहे, ख़ुशीअ ॾींहुं आहे असांजो, इन करे असांखे इंजॉय करणु घुरिजे ऐं ॾाढो डांस करणु घुरिजे। सुहिणे नमूने हिन ॾियारे खे मल्हाइणु घुरिजे। महिरबानी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। छा नालो आहे? भला अॼु तव्हांजो कीअं था महसूसु कयो, थोरो असांखे थोरो ॿुधाईंदा हिन बारे में। असांखे ॾाढी ख़ुशी आहे ईद मल्हाइण ते। ईद ईअं आहे ॼण ईद जो ॾींहुं आहे, असां ईअं महसूसु कंदा आहियूं ॼण ईद जो ॾींहुं असां महसूसु कंदा आहियूं। दोस्तों हे असां पहुची विया आहियूं बाईपास ते ऐं असांजो जेको रैली जो जेको आहे रैली आहे जेका इहा चिल्ड्रन पार्क ताईं रुख थी करे ऐं असांजी जेका आहे हाईवे बाईपास आहे। असांजे सिंध जो ॾियारो आहे ऐं सिंध जे ॾियारे ते तमामु घणो माना ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो आहे ऐं असां हुनखे बहितरीन तरह सां मल्हाईंदे असां माना ख़ुशि थींदा आहियूं त असांजो जेको ॾियारो आहे इहो सुठी तरह मल्हाइजे ऐं जीअं असांजी ईद बराबरि आहे ईअं ॾींहुं आहे असांजो। दोस्तों असां पहुची विया आहियूं नौशारे फिरोज़ में। ही नौशारे फिरोज़ जो जेको आहे चिल्ड्रन पार्क आहे, असांजी रैली हले पई थी हिते ऐं ॿी जेका आहे नौशारे फिरोज़ जी रैली बीठी आहे उहा बि तव्हांखे असां ॾेखारींदासीं। चिल्ड्रन पार्क ते पहुची विया आहियूं। नौशारे फिरोज़ जी रैली ऐं जेका मुजरम निकिती, ॿई गॾु थी वियूं आहिनि, तव्हां पाण ॾिसी सघो था।
दोस्तों ये जो गोलपट अरे नारगीरा खाइन ट्राई करा ओए ही पे ये गोलपट एला है गोलपट हो पर यूं तो टायर नारगीरा खाइन का ये रैली आ ये हाणे प्रेस क्लब ॾांहुं वेंदी ॾेखारियो हाणे असांखे बुख लॻी आहे हाणे थोरो असां वञूं था होटल ते मानी डरो ॼण दोस्तो ये असां हाणे होटल ते वेठा आहियूं दोस्तो ये असांजी मानी अची वई आहे हाणे असां मानी डरो ॾेई पोइ वरी असां प्रेस क्लब ॾांहुं वेंदासीं हीअ असां प्रेस क्लब ते पहुची विया आहियूं बाक़ाइदा गाना आया आहिनि ऐं राग ॻाए रहिया आहिनि उहो तव्हांखे असां ॿुधायूं था दोस्तों तकरीबन 3 था थियनि सुबुह 9 बजे आया हुआसीं असां हिन 3 था थियनि हाणे थकिजी वेठा आहियूं ॾाढो थकिजी पिया आहियूं हे जेको असांजो दोस्त आहे थकिजी वेठो आहे ॾिसो हवा हे ॾिसो तव्हां ॾेखारियोसीं तव्हांखे असां हींअर पार्क ते वेठा आहियूं ऐं 2-3 मिंट ते रेस्ट कंदासीं वरी घर ॾांहुं हलंदासीं दोस्तों जो वीडियो सुठो लॻो हुजेव त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो थैंक यू